मुंहिंजो नालो हाई तनीज़ा आहे, मुंहिंजो पीउ जो नालो शरीफ़ अहमद आहे। असां शादी कईसीं कोर्ट में, निकाह कईसीं पंहिंजी ख़ुशी सां, पंहिंजे रहे सां। हाणे असांजो नुक़सानु कंदा पिया आहिनि। केरु कंदा नुक़सान? असांजा मुंहिंजा कुझु आहिनि कनीज़ा जे माइट आहिनि, कुझु ॻोठ वारा बि आहिनि, नुक़सानु कंदा पिया। ऐं असांजो हुननि जा नाला बि तव्हांखे ॿुधायूं था। असां ॻोठ वकील लुणजाओ, ज़िलो घोटकिया, तालुको मीरपुर मासलो, पोस्ट ऑफिस जिरवार आहे। ॻोठ जो वकील लुंडा असांजो नुक़सानु बि करे रहिया आहिनि ऐं असांखे मारण लाइ बि वधा आहिनि। मूंखे कनीज़ा खे असां पंहिंजी रज़ा उहे चवंदा त कनीज़ा खे बशीर अगवा करे विया आहिनि। कनीज़ा पंहिंजी रज़ा ख़ुशी सां कयो आहे, निकाह पंहिंजी रज़ा ख़ुशी सां असांखे मारण लाइ बि उहे वधा आहिनि। असांजे घर जो घणो नुक़सानु हो, पंहिंजे माइटनि खे बि घणो तंग करे रहिया आहिनि, उन्हनि खे मारे बि रहिया आहिनि। आशिक अली, आसिफ, अब्दुल गफ़ार, गुर मोहम्मद, महबूब, करीम बश्त, हमीद, गुलाम हुसैन, करीम बश्त, रहीम बश्त, असलम, अता हुसैन इहे नुक़सानु कंदा पिया आहिनि, नुक़सानु करे विया आहिनि। विढ़ण लाइ बि हाणे पोयूं असांजे हथियार खयूं वधा आहिनि, विढ़ण लाइ बि